अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाला मुझे किसो एहसानो भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पार नंबर 46। ऐं उन माण्हुनि मां जो शख़्स कंहिं शइ जी आरज़ू ख़्वाहिश कंदो त मेवा हलवा उम्दा उम्दा खाधा लिबास उन लाइ अची वेंदो। उन्हनि माण्हुनि दरे जे तंगीअ जी शिकायत कई त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदन हथनि सां जबल खे इशारो फरमायो त परे परे ताईं थी विया, एसी ताईं जो उन दरे में सहराए वांगुरु मैदान थी वियो। निगाहूं उन जे किनारनि ताईं पहुची सघियूं थी। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन हथनि सां इशारो कयो ऐं फरमायो, ख़ुदा जो कुझु वण मेवा फुल गुल सब्ज़ी भाॼी तव्हांजे अंदरि पोशीदा करे रखिया आहिनि। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे असहाब जे लाइ ॿाहिरि कढो त उहे सहरा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे एजाज़ सां गुलज़ार बणिजी विया, जंहिंमें घणियूं नहरूं गुल फुल वण, जंहिंमें तरह तरह जा मेवा टंगिया पिया हुआ, तरो ताज़ा शादाब सब्ज़ी भाॼी, मुख़्तलिफ़ क़िस्म जी दिलकश ऐं ख़ूबसूरत गुल दरियानि जे पैदा थी विया, अहिड़ा जो रूए ज़मीन ते बादशाह मुयसरु कोन हुया। असहाब हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे फुल ऐं मेवा खाईंदा हुया ऐं नहरुनि मां पाणी पीअंदा हुया ऐं शुक्र ख़ुदा कंदा हुआ। बैज़ रिवायतुनि में आहे त 4 साल, बैज़ में 3 साल, बैज़ में 2 साल हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा हमराह अहिड़ी तकलीफ़ शिदत में गुज़ारिया। उन खां पोइ हक़ सुभाणे ताला उन जे सहीफ़ा मलऊन ते जंहिंखे कैदे में पोशीदा करे रखियो हुयो उॾो ई मुसरत कई, जंहिं सवा ख़ुदा जे नाले जो कुझु कागज़ में लिखियलु हुयो उनखे चटे छॾियो। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम उन जी इतला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहुचाई त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू तालिब जिन खे चयो त हज़रत अबू तालिब इहो ॿुधी संदसि लिबास पातो ऐं मस्जिदुल हराम जे तरफ़ हलियो। जॾहिं मस्जिद में दाख़िल थियो उते अकाबरीन कुरैश मौजूदु हुआ। उन्हनि माण्हुनि हज़रत अबू तालिब जिन खे ॾिसी पाण में चयो त अबू तालिब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त करण सां आजिज़ थी वियो आहे ऐं हाणे उन लाइ अचे पियो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे असांजे सिपुर्द करे। जॾहिं हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन उन्हनि जे वेझो पहुता